भारत जी आज़ादीअ लाइ सिंधियुनि केॾी न वॾी क़ुर्बानी कई आहे, इन जो अहसास शायदि सिंधियुनि खे पाण कान्हे। हिंदुस्तान में पंहिंजी ज़मीन, पंहिंजो स्टेट न हुजण जी केॾी न वॾी क़ीमत अदा करे रहिया आहियूं असीं सिंधी। अॼु असांजी सिंधी ॿोलीअ जो वजूद ख़तरे में आहे। अचो त गॾिजूं डॉक्टर राम बख्शाणीअ सां ऐं ॿुधूं हुन जा वीचार। हर कंहिं क़ौम खे क़ौम पंहिंजे नमूने उभरी सघे थी सिर्फ़ु पंहिंजे ज़मीन ते। असीं महिमान तौरु ॿियनि मुल्कनि में, ॿियनि शहरनि में रही केतिरे क़दुरु वाधारो करे सघंदासीं। इहा ॻाल्हि मुमकिन कोन्हे। असांखे हक़ीक़त में इहा ॻाल्हि असांखे सोचणु खपंदी हिंदुस्तान जे विरहाङे वक़्तु, पर असांजे लीडरनि इहा ॻाल्हि महसूसु कोन कई। अॼु बि देरि कोन थी आहे। मूंखे ख़बर आहे त जॾहिं 1947 में विरहाङो थियो हिंदुस्तान जो, त न को गुजरात स्टेट हो, न को महाराष्ट्र स्टेट हो, ॿई बॉम्बे स्टेट में हुआ। ऐं 10 सालनि खां पोइ गुजरात महसूसु कयो त असांखे जुदा स्टेट खपे, महाराष्ट्र महसूसु कयो त असांखे जुदा स्टेट खपे, ऐं उहे दार थिया ऐं बॉम्बे जे शहर ते चङी मारामारी लॻी हुई ऐं फाइनली उते वियो। बॉम्बे जो शहर महाराष्ट्र में वियो। अॼु असां सिंधियुनि खे हिकु कामयाबु जाति चयो थो वञे। असीं कामयाबु थिया आहियूं पंहिंजे स्ट्रगल मां निकिरण में। असीं कामयाबु कोन थिया आहियूं पाण खे सेटल करण में। ख़ाली जेके तकलीफ़ूं विरहाङे खां पोइ आयूं उन में असीं कामयाबु थिया आहियूं। अॼु धीरू भाई अंबानी जहिड़ो माण्हू जेकॾहिं उनखे गुजरात स्टेट न हुजे हा त उहो एतिरो वधी कोन सघे हा जेतिरो उहो वधियो। अॼु सिंधियुनि पंहिंजो वाधारो बराबरि कयो आहे, पर असीं जेकर असांखे पंहिंजी स्टेट हुजे त असीं काफ़ी उन खां वाधारो करे सघूं था पंहिंजे मुल्क जे फ़ाइदे लाइ। यानी जेकर पंहिंजे स्टेट में असीं हुजूं त इहो फ़ाइदो ख़ाली जाती लाइ कोन्हे पर मुल्क लाइ बि आहे, छाकाणि त असीं जेको कुझु करे रहिया आहियूं उन खां ॾहुणो करे सघूं था जेकॾहिं असांखे पंहिंजो स्टेट हुजे। ऐं इहे ॻाल्हियूं पार्लियामेंट में आणियूं आहिनि, छाकाणि त पार्लियामेंट में हर को मेंबर सिर्फ़ु पंहिंजे कंहिं टुकड़े जेके रिप्रेज़ेंट करे थो। सिंधियुनि जो को बि रिप्रेज़ेंटेटिव पार्लियामेंट में कोन्हे। त असांजा के मेंबर जेकॾहिं उते पार्लियामेंट में असांखे रिप्रेज़ेंट कंदा, हीअ ॻाल्हि मथे ईंदी। को हिकु ॿिनि ॾींहंनि जी ॻाल्हि कोन्हे, को हिकु ॿिनि सालनि जी ॻाल्हि कोन्हे। हीअ ॻाल्हि असांखे शुरू करणी आहे। ऐं जेके एरियाज़ आहिनि यूनियन टेरिटरीज़, इहो पॉसिबल आहे त उन्हनि यूनियन टेरिटरीज़ खे खणी असीं पंहिंजो नंढो स्टेट ठाहिण जी कोशिशि करियूं। हिंदुस्तान सरकार तरफ़ां के ऑर्गेनाइज़ेशन ठाहियल आहिनि जीअं NCPSL या साहित्य अकेडमी। त इहे जेके अकेडमियूं आहिनि या एसोसिएशन्स आहिनि त उन्हनि जा कारोबारी ख़र्चु करण जे बदिरां पाण खे ऑडिटर जे रोल में वधीक था यूज़ कनि। उनजो नतीजो इहो थो निकिरे त डेवलपमेंट खां सवाइ पैसा उअं ई पिया आहिनि, ख़र्च थियनि कोन था, ऐं उहो सिर्फ़ु पंहिंजो वक़्तु था विञाइनि त हीउ ख़र्चु थियणु खपे या न थियणु खपे। त ऑडिटर जो कमु सरकार जो आहे, इन्हनि संस्थाउनि जो कमु ख़र्चु करणु आहे। जेकॾहिं सरकार सम्झंदी त हीउ ख़र्चु अजायो थो थिए त रोक भले उहा विझे, पर उन जे बदिरां असांजा जेके कारोबारी आहिनि सही रोक विझो वेठा आहिनि। नतीजो इहो थो निकिरे साल निबिड़ियो वञनि, ख़र्च थियनि कोन था, उन मां प्रोग्रेस क़ौम जो कोन थो थिए, क़ौम खे फ़ाइदो कुझु कोन थो थिए। ऐं असीं सिर्फ़ु इन में ई ख़ुशि आहियूं त असां सरकार जा पैसा बचाया। सरकार पैसा ॾिए थी ख़र्चु करण लाइ, न बचाइण लाइ। सिंधी ॿोलीअ खे बचाइण लाइ मीडिया जो कहिड़ो रोल थी सघे थो, पर उन ॻाल्हि ते अचण खां अॻु में इहो ज़रूरी आहे त सम्झिजे त अॼु कल्ह जी नंढी टही जो इहो रवैयो आहे त ॿोली खे सिखण मां असांखे फ़ाइदो कहिड़ो आहे ऐं जेकॾहिं न सिखियासीं त नुक़सानु कहिड़ो आहे। मां इहो चवंदुसि त पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त सिंधी ॿोली सिखण मां नुक़सानु को बि कोन्हे। त जंहिं ॻाल्हि करण सां नुक़सानु न थिए उनखे छो न कजे। अॼु केतिरा नंढा ॿार आहिनि, उन्हनि खे असीं फ्रेंच सेखारण जी कोशिशि था करियूं या ॿियूं ॿोलियूं सेखारण जी कोशिशि था करियूं। ॿार जेसिताईं 3 साले, 4 साले, 5 साले जो आहे उनखे केतिरियूं बि ॿोलियूं सेखारिजनि उहो सिखी सघंदो। मूंखे यादगिरी आहे त जॾहिं मां
नंढे हूंदे बड़ौदे में पढ़ंदो हुउसि त असांखे स्कूल में 4-5 ॿोलियूं सेखारींदा हुआ, गुजराती, हिंदी, सिंधी, अंग्रेज़ी, ऐं उहे मां पिकअप करे वियो हुयुसि। त ॿार खे पिकअप करण में का बि दिक़त न हुअणु खपे, सिर्फ़ु असांजो माइटनि जो एटीट्यूड चेंज करिणो आहे त ॿारनि खे सिंधी ॿोली तमामु नंढे हूंदे ई सेखारी वञे। हाणे इहा ॻाल्हि बराबरि आहे त जेकॾहिं माइटनि खे ई सिंधी ॿोली नथी अचे त हू ॿारनि खे कीअं सेखारीनि, उन जो रस्तो कढणो पवंदो। बाक़ी असीं नुक़सान ऐं फ़ाइदे खे हरू भरू चोटी न पऊं। का बि जेतिरियूं ॿोलियूं सिखी सघंदासीं, वधीक सिखी सघंदासीं, उहो असांजे लाइ फ़ाइदेमंद ई आहे। ऐं लॉन्ग रन में केतिरा माण्हू चवंदा आहिनि त मां 14 ॿोलियूं ॻाल्हाए सघंदो आहियां, मां 15 ॿोलियूं ॻाल्हाए सघंदो आहियां। त असांजा ॿार घटि में घटि इहो त चई सघनि त मां 4 ॿोलियूं ॻाल्हाए सघां थो, उन मां नुक़सानु कोन्हे, पर इहा फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे।